नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु क्वेश्चन पुछणो आहे। हाँ भक्ति मार्ग में चवंदा आहियूं हाँ कि असांजे भ्रकुटी जे विच में हाँ हिकु अजब सितारो चमकंदो आहे, हाँ त इन जो छा अर्थ आहे? इहो कहिड़ो सितारो हूंदो आहे? हाँ ॾिसो, जीअं पाण हिते बिंदी बि लॻाईंदा आहियूं, मंदिर वग़ैरह में वेंदा आहियूं त तिलक बि हिते भ्रकुटी जे विच में लॻाईंदा आहियूं। पाण पहिरें चैप्टर में ही पढ़ियोसीं कि परमात्मा असांखे ॿुधाए थी कि हिन भ्रकुटी जे विच में ही तव्हांजी आत्मा वेठी अथव। त आत्मा जो कोई हीअं शारीरिक रूप त न थींदो आहे। आत्मा हूंदी आहे लेकिन नज़र न ईंदी आहे। उनखे दिव्य चक्षु, दिव्य दृष्टि सां पाण ॾिसी सघंदा आहियूं। ये जेको कहावत आहे न, ये आत्मा जे लाइ आहे। अर्थात पंहिंजी आत्मा हिन जीअं भ्रकुटी जे विच में वेठी आहे ऐं हुते वेही करे पंहिंजे पूरे शरीर रूपी कर्मेंद्रिय खे हलाए थी। जीअं सितारो आकाश में चमकंदो आहे त रोशनी ॾींदो आहे न भई पंहिंजे आसपास, ईअं ई आत्मा ही हिते वेही करे पंहिंजी रोशनी सां, पंहिंजी लाइट जी शक्ति सां पंहिंजे हथ पेरनि, अखनि, मुंहुं, कननि खे हलाईंदी। तो ये आत्मा जेकी हूंदी आहे ये मरदी न आहे, ये अजन्मी आहे, ये कॾहिं विनाश भी न थी सकती आहे। ये कॾहिं शरीर त जन्म वठितो आहे न, लेकिन आत्मा त आहे ई सही। ईअं न कि आत्मा कोई शरीर छॾंदी पोइ मरी वेंदी या गुम थी वेंदी या कंहिंमें समाइजी वेंदी या लीन थी वेंदी, न। आत्मा त सदैव आहे ई, बसि उहा हिकु शरीर वठंदी आहे, वरी हुते कमु पूरो थींदो अथसि, वरी ॿियो शरीर वठंदी आहे। बाक़ी आत्मा में शक्ति घटि थींदी आहे। सितारे जी रोशनी हूंदी आहे, कॾहिं उहो डिम थी वेंदो आहे, कॾहिं चमकंदो आहे। ईअं ई आत्मा जॾहिं पुनर्जन्म वठंदे वठंदे डिम थी वेंदी आहे न, अर्थात हुनजी शक्तियूं, गुण, कलायूं आदि ख़तम थी वेंदी अथसि। पूरी ख़तम न थींदी अथसि, थोरी सी रहंदी अथसि। त उहो जॾहिं अहिड़ी स्टेज ईंदी आहे तॾहिं आत्मा जो पीउ परमात्मा उनखे पंहिंजी शक्तियुनि सां वापसि खां चमकाईंदो आहे। पूरे विश्व में जेतिरा बि मनुष्य तन आहिनि, हुननि सभिनि में आत्मा आहे। हुननि जी सभिनि जी भ्रकुटी जे विच में हुननि जी आत्मा वेठी आहे, जो हिकु सितारे मिसल चमके थी। लेकिन पुनर्जन्म वठंदे वठंदे पाण सभिनि आत्माउनि जी शक्ति ख़तम थी वेंदी आहे। जेकी हाणे हालत हले थी, हाणे चईंदा न मुंहिंजी आत्मा में शक्ति न आहे, त आज अहिड़ी स्टेज थी वेंदी आहे जॾहिं सभिनि आत्माउनि में शक्ति न रहंदी आहे, त आत्माउनि जो पीउ परमात्मा मथां खां हेठि ईंदो आहे ऐं सभिनि आत्माउनि खे वापसि खां चमकाईंदो आहे पंहिंजी शक्ति सां। करे हाणे पंहिंजे शरीर खे जीअं तव्हां रोज़ रोटी पाणी खाराईंदा आहियो, सनानु आदि कराईंदा आहियो, तयारु आदि कराईंदा आहियो, या हाणे इहो बि ध्यानु रखिजो कि मुंहिंजी भ्रकुटी जे विच में जेको सितारो आहे उनखे मूंखे चमकाइणो आहे। कीअं चमकाइणो आहे? आत्मा जे पीउ परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजी आत्मा खे सर्व शक्तियूं, सर्व गुण, सर्व कलाउनि सां चमकाइणो आहे। जेके पाण पढ़ोसीं न भई आत्मा में ही मन, बुद्धि, संस्कार हूंदा आहिनि, टे शक्ति। हुन शक्ति सां ई आत्मा पंहिंजी पूरी कर्मेंद्रियनि खे हलाईंदी आहे। पंहिंजी सोच, पंहिंजी निर्णय शक्ति ऐं पंहिंजी कर्म कराइण जी शक्ति आत्मा में ही हूंदी आहे। हुनजे ज़रिए ही पंहिंजो शरीर हलंदो आहे। त रोज़ सुबुह जो या जॾहिं बि समय मिले त पंहिंजी आत्मा खे बि परमात्मा खे यादि करे चमकाइजो, त पंहिंजी सही सूक्ष्म शक्तियूं वापसि खां शक्तिशाली शुद्ध थी वेंदियूं ऐं पंहिंजी शरीर जी हर कर्मेंद्री सही तरीक़े सां हलंदी। हाँ, ठीकु आहे। शरीर खे तंदुरुस्त रखिणो अथव त तंदुरुस्त रखिणो आत्मा खे। आत्मा खे तंदुरुस्त रखणु मतिलबु आत्मा खे परमात्मा सां गॾु मिलाइणो अथव। हाँ, त जॾहिं बि समय मिले त इहे यादि रखिजो कि हाणे मूंखे पंहिंजी आत्मा खे बि वापसि खां शक्तिशाली ठाहिणो आहे, जंहिंसां मुंहिंजा जीवन जा हर कर्म,
जीवन पूरा सुख शांति में थी। अच्छा ठीक है जी दीदी, हाँ थैंक यू। थैंक यू।